पैदा मौला कयो आहे मारण वारो उहो आहे, हाणे लहां थो पोइ जेको नसीब। ही अलाह ते यकीन करे लही आयो हेठि त दह रखियो हुनखे पुठनि ते हिनखे खणी हलियो वियो त दह रहंदो आहे मिल्कत ते। दह वञी हिनखे लाथो हुते सोन जूं देगियूं हीरा जवाहर वॾी मिल्कत हुते खज़ाने ते वञी लाथई। उते चईंसि हाणे इहा मिल्कत जेकी आहे सभु तुंहिंजी आहे, ऐं इहो वतन देश छॾे वञा थो, मूं ॻोल्हियो पियो को ईमानदार माण्हू तूं मूंखे मिले, हाणे इहा मिल्कत तुंहिंजी, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे, ऐं इहो मुल्क छॾे वञा थो। वाह वाह। ही चोर माण्हू ज़िंदगी चोरियूं कई, हिनखे कहिड़ी ख़बर त सोन छा या हीरा जवाहर छा। उन छा कयो, ॿियो सभु कुझु उते पूरे बंदि करे रखी, उन मंझां 4 किलो सोन खणी निकितो। 4 किलो सोन खणी निकितो, आयो पंहिंजे घर त हो बादशाहनि जूं धीअरूं हुयूं जेके विझंदी सोन हुयूं, तंहिं उन 4 किलो सोन ॾिठो त हुन खां पुछियो ही तो आंदो किथां। उन्हनि खां पुछियो त हीअ आहे छा, चयूं हीअ त पाण वॾा करोड़पति थी वियासीं जो हीअ शइ तोखे मिली आहे। इहो ॿियो त आउं जाम रखी आहीं, अची किथे अची फलाणे बाग में जिते आउं ड्यूटी कंदो आहियां। छोकिरियूं जेके हुयूं ॿई होशियार हुयूं, उन्हनि चयो त बादशाह जेको आहे सो वॾो पैसे वारो अमीर माण्हू आहे, असीं ग़रीब माण्हू आहियूं, हुन मिल्कत जे करे असांखे माराए छॾंदो। हाणे बादशाह खां इहा बनी वठूं, पर कीअं? सो छा कयूं, हुन छोकिरियुनि चयो हुन पंहिंजे भाउ खे त हाणे तूं हीअं करी 4 किलो सोन जेको आहे ॿियो खणी वञ, 1 किलो जेको आहे सो तूं बादशाह जे घर में टंगे अचई, ॿियो किलो जेको आहे सो तूं उन हिन कमदार जे घर में टंगे अचई, 4 किलो जेको आहे सो फलाणो सौदागर जेको वेठो आहे हुनजे घर में टंगे अच, 4 किलो जेको आहे त हुन पंहिंजी ग़रीबाणी झूपड़ीअ में टंगे छॾ। हिन छा कयो, राति जो वञी इहे सभु किला हिन जे घरनि में ॿधी आयो सोन जा। सुबुह जे बादशाह उथिए त ॾिसे सोन जो किलो घर में ॿधो पियो आहे, जे उथिए कमदार त सोन जो किलो घर में ॿधो पियो आहे, जे उथिए सौदागर त सोन जो किलो घर में ॿधो पियो, सबन खोले रखियो। हाणे छोकिरी ने हिनखे चयो त हाणे तूं वञी बादशाह जे जेको सो वञी वेह बंगले ते, उहो पाण में कचारी कंदा, चवंदा असांजे घर में सोन ॿधो पियो, तूं हुननि खे चइजे त इहो सोन जो किलो मूं ग़रीब जी झूपड़ी में ॿधो पियो। ही वञी हुन बंगले ते वेठो त बादशाह बि आयो त बादशाह बि आयो त पंहिंजो कमदार बि आयो त सौदागर बि आयो। टिनिनि ॻाल्हि कई त अॼोको ॾींहुं एॾो भलो गुज़रियो, सुबुह सवेरी जे उथिया त मुंहिंजे घर में सोन जो किलो टंगियो पियो। बादशाह चयो ख़बर गुल ख़ैर उहो मुंहिंजे घर में बि टंगियो पियो आहे। सौदागर जो ख़बर गुल ख़ैर उहो मुंहिंजे घर में टंगियो पियो। ही जे ग़रीब पट ते वेठो हुन चयो बादशाह ख़बर गुल ख़ैर सोन जो किलो मूं ग़रीब जी झूपड़ी में राति ॿधो पियो। बादशाह ॾिठो त कमदार वॾो सियाणो माण्हू आहे, सो त मूंखे कोन ॾींदो सोन, सौदागर बि सियाणो आहे, सो बि सोन कोन ॾींदो, पर इहो ग़रीब चरियो माण्हू आहे, हिनखे आऊं 2 ॾोकड़नि जो असरु ॾियां, सोन हिन खां वठी लाहियां। हिनखे कीअं तोखे आऊं 20,000 40,000 ॾियां थो, इहो सोन जो किलो ॾे मूंखे। हिन चयो मुंहिंजी भेणनि खां पुछी अचां। हीअ आयो पंहिंजे घर, भेणनि हिन खां पुछियो छा थियो, हिन चयो बादशाह चयो मूंखे 40,000 जेको तो वठी इहो सोन ॾे मूंखे। कि तूं वञी बादशाह खे चयो त तुंहिंजे बाग़ ते जिते आऊं चौकीदार आहियां, इहो बाग़ जेको आहे न कागज़ काटा मूंखे ॾे त हीउ सोन जो किलो ॾियां तोखे। हीअ आयो अची बादशाह अची, बादशाह तुंहिंजे बाग़ ते आऊं चौकीदार आहियां, इहा 25 एकड़ ज़मीन जेकी आहे न, इहो खातो जेको आहे तो मूंखे ॾे त हीउ सोन जो किलो तोखे ॾियां। बादशाह ॾिठो ज़मीन मां कमाया कोन थो, तॾहिं ज़मीननि जा मुल हूंदा कोन हुआ, सोन जो किलो वठां इहो जेको ज़मीन जा 25 एकड़ जो खातो ॾियां हिनखे। मुंहिंजूं जी दहियूं पयूं खोट त कोन्हे, इहो सोन जो किलो मूंखे ॾे, हे खातो कागज़ वठी, इहो जेको 25 एकड़ जो बाग़ आयो तोखे। हिन छा कयो, जेको सो 25 एकड़ जो बाग़ वठी जेको तो नी छोकिरियुनि खे वठी वियो हलियो ॿिए मिल्कत ते, जेको इहे पूरे आयो ढके आयो, उहा मिल्कत सभु हिनखे ॾेखारी, छोकिरियुनि खे हिन ॾेखारी त देगियूं भरियूं पयूं हुयूं हीरनि सोननि जूं। छोकिरियुनि हिनखे चयो हाणे तूं वॾो हिकिड़ो ख़ैरु कर, वॾो ख़ैरु कर जंहिंमें पूरी दुनिया काइनात अचे, जेको तुंहिंजो भतु खाए हुनखे तूं सोन जो पा अधु तोलो ॾींदो अचे, अलाह जे नाले ख़ैर में, पाखे कुदरत वारे ॾिनो आहे, पाण हुनजे नाले सां विरायूं। हिन छा कयो, वॾो हिकिड़ो ख़ैरु कई त हुन मंझि जेको ग़रीब गुरबो आयो त खाइण, तूं आऊं वियासीं खाइण त मूंखे जेको भत जी प्लेट सां गॾु सोन जो पा मिली वियो त हर माण्हू अमीर पियो थियो। मूं खाधो, मूं दौड़ी अची मुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, उहे विया, उन्हनि खाधो, मुले आमुद खाधो, मुले आमुद दौड़ी पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, उहे विया, सभु माना अमीर पिया थिया। त यार हिन जो जेको 100 रुपया वठी मदीने निकितो, तंहिंखे सफ़र मंझि ख़बर पई त हिकिड़ो बादशाह निकितो आहे, सो सोन जी
भत खारायो सोन जो जेको टुकुर ॾियो छॾे। सो जो हुन चयो छॾ हज खे पहुचियो उते। सो दौड़ी दौड़ी जे आयो हुन वटि त हुनखे सुञातो त इहो मुंहिंजो उहो ई यार आहे जेको 100 रुपयनि ते मूंखे छॾे भॻो। हुनखे कोन सुञातो। हुनखे भत खाराई, हुनखे छा कई, हुनखे ॾई 3 किलो सोन। 3 किलो सोन ॾिनईसि। तुंहिंजे मुल्क मंझि फलाणी जॻह ते हिकिड़ा बादशाह ऐं वज़ीर रहनि था। अची हा की उन्हनि खे 2 किलो सोन जेको आहे सो मुंहिंजी तूं इनाम तक तोखे ॾियां थो, खणी वञ। सो जेको त वञी किलो किलो करे उन खे ॾे। किलो किलो करे वञी ॾे। हिकिड़ो बादशाह नओं निकितो आहे, हुन खुदा करण जी दावत कई आहे, अची जा दावत खाई वञे। इहो किलो जेको तुंहिंजो आहे, इहो जेको तो मुंहिंजो तूं कमु कर, पोयां अच तोखे आउं सोन जाम ॾींदुसि। हीउ भॻो वञी हुन बादशाह जी वज़ीर खे 2 किलो सोन ॾिनईसि। फलाणो हिकिड़ो बादशाह नओं निकितो आहे, उहो एॾो ख़ैरु कई आहे जेको सोन जो किलो किलो हर माण्हू खे ॾींदो अचे। हाणे इहा अव्हांजी दावत दावत तव्हांजी कई आहे, सो मूंखे चई आहे त ॿुधाए छॾिजे। वज़ीर ऐं बादशाह ॿई निकिता आया हुन ॿिए मेलाप में हिन वटि। धीअ उन ई जूं हुजनि, हिकिड़े वज़ीर जी धीअ हुजे त हिकिड़ी जेको सो बादशाह जी धीअ हुजे। त हुननि पंहिंजी धीअ न सुञातियूं। को अरसो गुज़री वियो। छोकिरे चयो कि हाणे जेको त आउं मानी रखी वेंदुसि, बादशाह जी धीअ बादशाह सां खाए, वज़ीर जी धीअ वज़ीर सां खाए। हुननि छोकिरियुनि चयो सही आहे, मानी रखी वियो। छोकिरियुनि जेको बादशाह जी धीअ बादशाह सां खाइण वेही रही, वज़ीर जी धीअ सां वज़ीर सां खाइण वेही रही। तेॾी महिल हुन चयो त यार हाणे आई ॿई आयो बादशाह, मूं वटि हे 2 जेको सो वॾा ॿार इहा अव्हांखे परणाए ॾियां थो, जंहिंखे पसंदि हुजनि। त ॿई ख़ुशि थिया। छोकिरियूं सोन जहिड़ियूं। मानी बानी खाई धो खाऊं। तेॾी महिल जेको सो उन चोर चयो कि आई मूंखे सुञाणो था अची न? कि कंहिं मुल्क के वतन में तूं बादशाह हुए? अची हा। कि पोइ तो राति जो 4 चोर आया हुआ? अची हा। कि उन्हनि तोखां छा घुरियो? कि हिकिड़े मूंखां मुंहिंजी धीअ जो संग घुरियो, हिकिड़े मूंखां वज़ीर जी धीअ जो संग घुरियो, हिकिड़े मूंखां 100 रुपया कैश घुरियो, ऐं हिकिड़े चयो ॾे ख़ुदा ॾे तूं बोलड़ा छा ॾींदे। कि उहो आऊं या जंहिं तोखे चयो त ॾे ख़ुदा ॾे तूं बोलड़ा छा ॾींदे। अॼु ॾिस मूंखे ख़ुदा ॾिनो आहे त तूं मुंहिंजो ख़ैरु थियण आयो आहीं। हे चई ॿई अव्हां जूं धीअूं आहिनि जेके उन खे मुड़ुस ॾिना ते मरी आहे। पोइ मूं उन खे पंहिंजूं ॾुख सुख में भेणूं भाॼायूं करे सम्झियो आहे। हाणे छोकिरियूं आहिनि अव्हां जूं, अवी पंहिंजूं वठी वञो। हिकिड़ी वज़ीर जी धीअ, हिकिड़ी बादशाह जी धीअ। त अमन मुला हे ख़ुदा ते हुनजी यकीन हुई ऐं अलाह पाक ते हुन ते ईमान हो। हुन जेको त घुरी पियो सची रोज़ी ऐं कुदरत वारे हुनखे ॾियारे छॾी।